जकमाबाद में ईद जा ॾींहं वेझो ईंदे ई शहरियुनि ख़रीदारी लाइ बाज़ारुनि जो रुख कयो, पर महांगाईअ में वाध सबबि दुकानदार ऐं शहरी सख़्त परेशान नज़र अची रहिया आहिनि। वधीक ॾिसूं था असांजे नुमाइंदे जवादुल हसन सियाल जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, मां इन वक़्तु मौजूदु आहियां जैकाबाद जी मेन मार्केट में, जिते ईद वेझो ईंदे ई शहर जो रुख करे ॾिनो आहे, मगर महांगाई रूई ते हुजण जे करे शहरी जो को मायूस थी वापसि वञणु लॻा आहिनि। वधीक असां शहरियुनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त महांगाई जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। भाई महांगाई ॾाढी उरूज ते थी वई आहे, ठीकु आहे, त इन जे हवाले सां मिलां बि बंदि थी वियूं आहिनि। मिलनि वारनि सां असां ॻाल्हायूं था, बाबा छाकाणि माल नथा ॾियो, पैसा बि झलियूं बीठा ऐं माल ॾियण जे लाइ मिलां तयारु न आहिनि। चवनि था अॼु शइ असां 100 रुपए विकिणूं था, इहा सुभाणे 120 रुपए थींदी। उन्हनि खे इहा ई ख़बर आहे, वॾा वापारी आहिनि, उन्हनि खे हर शइ जी ख़बर आहे त सुभाणे माल महांगो थींदो। सस्ते जो कोई बि शइ न आहे। ख़रीदारी कराइण जे लाइ असांखे ॾाढी परेशानी थी वई आहे, ऐं जे अगरि असां पैसा भरे बि डबल रक़म भरे बि खणी अचूं था माल, त हिते विकिरो नथो थिए। महंगाई तमामु अरूज़ ते आहे, तमामु महंगाई हद खां बेहद आहे। महंगाई जो को मसइलो को वजूद ई न आहे, ख़बर ई नथी पए, एॾी महंगाई थी वई आहे। मख़लूक वटि पैसा न आहिनि जो मतिलबु ख़रीदारी करणु अचनि। असां पाण परेशान हूं, दुकानदार ॾिसो तव्हां सभु ख़ाली वेठा आहिनि, कपिड़े वारा, मंजारी आहिनि। खाइण पीअण जी अशिया बि जेका नथी हले पई। तमामु महंगाई हिकु चोट को चढ़ी वई आहे, सफ़ा हद मतिलबु गुज़री वई आहे, जेका न तमामु इंतिहाई महंगाई आहे। घिटियूं ख़ाली लॻी पियूं, तव्हां भले तबसरो करे सघंदा हो, निगहबानी करे सघंदा हो। बसि अरूज़ ते आहे महंगाई। बसि असां पाण ई परेशान लॻा पिया आहियूं, कारोबारी आदमी आहियूं। जीअं तव्हां जैकाबाद शहरनि ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त महांगाई उरूज ते हुजण जे करे असां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे ख़रीदारी नथा कराए सघूं। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां अपील कई आहे त नोटिस वठी करे ग़रीब अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरामैन सालार सियाल सां गॾु जवादुल हसन सियाल, KTV न्यूज़ जैकाबाद।